अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदतिन व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व मन युति'िल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हल अता अलल इंसानि हीनुम मिनद्दहरि लम यकुन शय्यन मज़कूरा इन्ना ख़लक़नल इंसान मिन नुत्फ़तिन अमशाजिन नब्तलीहि फ़जअलनाहु समीअन बसीरा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन्निकाहु मिन सुन्नती फ़मन रग़िबा अन सुन्नती फ़लैसा मिन्नी इन्नल्लाह यअमुरु बिल अदलि वल इहसान व ईताइ ज़िल क़ुरबा व यन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकरि वल बग़य यइज़ुकुम लअल्लकुम तज़क्करून सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह तबारक व तआला इन आयतुनि में तव्हां असां समूरनि इंसाननि सां ख़िताब करणु फरमायो आहे ऐं ॿियनि ॿिनि आयतुनि में रब साईं ख़ासि ईमान जी वस्फ़ वठी करे हुकुम करणु फरमायो। पहिरियों इंसानियत खे पंहिंजो गुज़िरियल ज़मानो यादि ॾियारायो वियो त इंसान तुंहिंजे मथां अहिड़ो ज़मानो बि आयो जो तुंहिंजो ज़िक्र अज़कार हुयो ई कोन। पोइ असां तोखे पैदा कयोसीं मिलियल जुलियल नुतफ़े मां, पोइ तो में कन बि बनायासीं अखियूं बि बणायूंसीं। ये अल्लाह तबारक व तआला जूं ॿ ई नेमतूं वॾे में वॾियूं आहिनि जो कननि सां ॿुधी करे इंसान फ़रहत हासिल कंदो आहे, हक़ खे सुञाणींदो, अखियुनि सां ॾिसी बि करे हक़ खे सुञाणींदो। अल्लाह तबारक व तआला जूं नेमतूं पैदा कयल शयूं ॾिसी करे सोचे सम्झी करे उन में फ़िक्र कंदो। इन ॿिन्ही शयुनि खे इंसान ग़लति राह में इस्तेमालु न करे। अल्लाह इहो एहसान यादि ॾियारणु फरमायो। पोइ फरमाए इंसानो तव्हां पंहिंजे रब खां ॾिजो जो उहो रब उहो परवरदिगार जंहिं तव्हांखे हिकिड़े नफ़्स मां पैदा कयो, ॾाढे आदम ऐं ॾाढी हवा मां, पोइ उन मां कई मर्द ऐं औरतूं पखेड़ियाई। तंहिंजे करे उनजो ख़ौफ़ रखो। ॾुखे वक़्त में उन अल्लाह जो सुवाल हिक ॿिए खे ॾींदा आहियो ऐं रिश्तेदारीअ जो तालुक़ ॼाणाईंदा आहियो। उहो अल्लाह हर शइ ते निगहबानी कंदड़ आहे। टीं आयत में फरमायाई ए ईमान वारो अल्लाह खां ॾिजो जेतिरो उनजो हक़ आहे। पोइ जेके तव्हां असांजे जिस्म में उज़व आहिनि उन्हनि खे अल्लाह जे हुकमनि ते ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते हलाइणु इहो असांजे मथां हक़ आहे। न मरो मगर मुस्लमान थी मरो। ईअं न हुजे जो कुफरी कमनि ते इंसान जो मौत थिए। मौत मुस्लमानी हालत में थे, फरमा बरदारी हालत में थे। चौथी आयत में फरमाए ईमान वारो आमनु इत्तक़ुल्लाह अल्लाह खां ॾिजो व क़ूलू क़ौलन सदीदा ॻाल्हायो त ठीकु ॻाल्हायो, सचु ॻाल्हायो। युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम अल्लाह जे ख़ौफ़ रखण जे करे, सच ॻाल्हाइण जे करे अल्लाह तबारक व तआला तव्हांजे हाल खे ठीकु कंदो ऐं तव्हांजे कयल कमियुनि कोताहियुनि खे माफ़ करणु फरमाईंदो। वमन युति'िल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा जेको बि माण्हू अल्लाह जी फरमा बरदारी कंदो, चयो वठंदो, रसूल जो चयो मञींदो, उहो तहक़ीक़ कामयाबी माणींदो वॾे में वॾी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो निकाह मुंहिंजो तरीक़ो आहे, जेको इन खां मुंहुं मोड़ींदो इनकार कंदो उहो मूं मां न आहे। ॿी आयत फरमायाऊं निकाह कयो उन्हनि औरतुनि सां जेके ज़्यादा मोहबत कंदड़ हुजनि, ॿार ज़्यादा ॼणींदड़ हुजनि
त क़यामत जेॾी हुजे मां फ़ख्रु कयां त मुंहिंजी उम्मत ॿियनि उम्मतनि खां घणी आहे। क़यामत जेॾी जन्नत में 120 सिफ़ूं थींदियूं, उन्हनि में 80 सिफ़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जी हूंदी। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे बि उन्हनि सिफ़नि में कमु फरमाए। हिकिड़े साहबी सगोरे जो निकाह थियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायोसि हाणे तो अध दीन खे क़ाइमु कयो, बाक़ी अध दीन जे बारे में मामलात में अल्लाह जो ख़ौफ़ रखिजांइ। उनजी तशरीह कंदे फरमायाऊं त इंसान खे बिगाड़े में आणींदड़ ॿ शयूं आहिनि गुनाहनि जे तरफ़ माइल कंदड़, हिकिड़ी उघड़, ॿियो पेट। निकाह जे ज़रिए मुस्लमान जी उघड़ महफ़ूज़ थी वञे थी, बाक़ी पेट जे मामले में फरमायो अल्लाह जो ख़ौफ़ रखिजांइ, मता इन पेट में हराम न विझजांइ, हलाल कमाए करे खाइजांइ। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे इन ॿिन्ही शयुनि जी हिफ़ाज़त करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह पाक उन निकाह में बरकतूं रखण फरमाए, ॿिन्ही घरनि में मोहबतूं क़ाइम ऐं दाइम रखण फरमाए, नेक सालिह फरमा बरदार हयाती वारी रब साईं औलाद अता करण फरमाए। आमीन व आखिर दावाना इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। ومن الناس من يتخذ من دون الله أندادا يحبونهم كحب الله والذين آمنوا أشد حبا لله وألف بين قلوبهم لو أنفقت ما في الأرض جميعا ما ألفت بين قلوبهم ولكن الله ألف بينهم إنه عزيز حكيم. الله ربنا وربكم لنا أعمالنا ولكم أعمالكم لا حجة بيننا وبينكم الله يجمع بيننا وإليه المصير. ربنا هب لنا من أزواجنا وذرياتنا قرة أعين واجعلنا للمتقين إماما يا إله العالمين. असांजा ॿई जान भला करण फरमाए, ॿिन्ही जान जे बुराइनि खां बचाए, 5 वक़्त समूरनि खे निमाज़ अदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अल्लाह हिन निकाह में तूं बरकतूं नाज़िल करण फरमाए, घरवारी ऐं मुड़ुस जे अंदरि मोहबतूं पैदा करण फरमाए, जीअं हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ॾाढी हवा जी समूरनि नबियनि अलैहिस्सलातु वस्सलाम जी पंहिंजे घरवारनि सां मोहबत, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पंहिंजे समूरनि घरवारनि सां मोहबत, नेकनि सालिहनि जी पंहिंजे घरवारनि सां मोहबत। या अल्लाह समूरनि निकाहनि में बि अहिड़ियूं मोहबतूं पैदा करण फरमाए, जेके रुकावटूं आहिनि निकाहनि में रब सां इहो दूर करण फरमाए। या अल्लाह जेके रिश्ता रुकियल आहिनि उनजा असबाब बणाए। या अल्लाह साईं कब्ज़े क़ुदरत तुंहिंजे में आहे। या अल्लाह साईं तूं समूरनि जे निकाहनि में आसानी करण फरमाए, जंहिंखे न्याणियूं आहिनि उन जे लाइ बि मसइलो आसान करण फरमाए, जंहिंखे पुट आहिनि अल्लाह साईं उन जे निकाह में बि आसानी जो मामिलो करण फरमाए, पाण प्यार मोहबत हिक सां रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या अल्लाह जिनके औलाद न आहे उनखे फरमा बरदार हयाती वारी औलाद अता करण फरमाए। ही बरकत भरी मजलिस आहे, निकाह वारी ऐं मस्जिद में वेठा आहियूं, अल्लाह साईं तोखे ॿाॾायूं था, तूं पूरे मुल्क जे अंदरि अमन अमान खे क़ाइमु करण फरमाए, जेके फितना फसाद आहिनि उनखे दूर करण फरमाए, असांखे चङा हुक्मरान अता करण फरमाए, जेके रैयत जे मथां रहम कनि बाज कनि। या अल्लाह तूं असांखे बि फर्मा बरदार करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बना इग़फिर लना व लिइख़्वानिना allज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम व इलाहुकुम इलाहुन वाहिद ला इलाहा इल्ला हुवल रहमानुर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम